में बुज़दार शूटिंग क्लब खिपरो पारां 7 ऑल पाकिस्तान शूटिंग बॉल टूर्नामेंट शुरू थी आहे। 3 ॾींहं ढला रोड ते खपरे ते जारी रहंदड़ शूटिंग बॉल टूर्नामेंट जो इफ्तिताह फंक्शनल लीग MPA काज़ी शमसुद्दीन राजड़ रिबन काटे करे छॾियो। इन मौके ते अॻूणो MNA पीर बख्श जोड़ी जो डॉक्टर मोहम्मद खाश के लिए ॿिया मौजूद हुआ। महिमाननि सां रांदीगरनि जो तारीफ़ करण बाद शो मैच खेॾे वियो। टूर्नामेंट लाइ पंजाब सिंध समेत बलूचिस्तान जूं टीमूं पहुची वियूं। इन मौके ते फंक्शनल लीग जे MPA काज़ी शमसुद्दीन राजड़ सैयद मदद अली शाह ऐं ॿिनि जो चवणु हो त अहिड़ा टूर्नामेंट ज़रूरु थियणु खपनि। सुठो अमल आहे जेके दोस्तनि खे ऑर्गेनाइज़ कयो आहे सभिनी गॾिजी उन्हनि जी सभिनी जी महिरबानी तमामु सुठो अमल आहे। सेहतमंद माशरे लाइ तमामु ज़रूरी आहे रांदियूं। ॾाढी सुठी शइ आहे, सुठी इंटरटेनमेंट आहे। ये ॿराड़ी में अक्सर गेम खेॾी वेंदी हुई, हाणे वरी हिते खिपरे में टूर्नामेंट रखी अथनि, ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। तक़रीबन 32 टीमूं जेकॾहिं शिरकत कनि पियूं। असांजे जेके हिते असांजे मक़ामी माण्हू जेके आहिनि उन्हनि असांजी तमामु घणी मदद कई आहे। फर्स्ट टाइम गवर्नमेंट ऑफ सिंध जेका टूर्नामेंट लाइ पैसा ॾिना आहिनि, टूर्नामेंट थी रहियो आहे। पूरे मुल्क मां टीमूं आयूं आहिनि, सिंध पंजाब बलूचिस्तान सभु टीमूं आयूं। ॾाढो सुठो इवेंट्स आहे। हुन जो सिंध समेत मुल्क में रांदि जे मैदान जी खोट आहे, जंहिं लाइ हुकूमत खे लिखियो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk